मधे जी भरिसां पुलिस घरनि ते चढ़ाई करे औरतुनि ऐं ॿारड़नि ते तशद्दुद बाद 3 ॼणनि खे गिरफ़्तार करे वरितो। ॻोठाणनि मज़ाहमत करे टिन्ही ॻोठाणनि खे छॾाए पुलिस खे वापसि मोटाए छॾियो। ॻोठ मोहम्मद मुराद बिरोही ते मधे जी पुलिस अटालनि जी चढ़ाई कई, जंहिं दौरान ॻोठाणे वलीजान बिरोही जे घर जी तलाशी वरिती वई। पुलिस औरतुनि ऐं मासूम ॿारड़नि ते तशद्दुद करे ॻोठाणनि खे खंभण जी कोशिश कई। कार्रवाई दौरान पुलिस वलीजान बिरोही, संदसि पुट अब्दुल अज़ीज़ ऐं साले बिरोही खे गिरफ़्तार करे पुलिस मोबाइल में विहारे छॾियो। वॾे अंग में औरतुनि ऐं मर्दनि पहुची पुलिस एहलकारनि सां मुंहमारी कंदे गिरफ़्तार कयल टिन्ही ॻोठाणनि छॾाए वरितो, जॾहिं त ॻोठाणनि पुलिस एहलकारनि खे ख़ाली हथे वापसि मोटाए छॾियो। उन मौक़े ते मुतासिर ॻोठाणनि वलीजान बिरोही ऐं ॿियनि दाहींदे चयो त मधे जी पुलिस बिना जवाज़ घर में दाख़िल थी करे मूंखे पुटनि समेत खंभण जी कोशिश कई ऐं घर में दाख़िल थी करे औरतुनि मथां तशद्दुद पिणु कयो आहे। हुननि चयो त असां मथां को बि केस न आहे। पुलिस एहलकार सत्तार मेमण, सिद्दीक भुट्टो ऐं ॿियनि एहलकारनि घर में दाख़िल थी करे नाजाइज़ी कई आहे। हुननि चयो त DIG लाड़काणो ऐं SSP शिकारपुर नोटिस वठी बिना सबब चढ़ाई कंदड़ पुलिस एहलकारनि ख़िलाफ़ जांच करे असांखे इंसाफ़ ॾियारायो वञे। होॾां पुलिस जो चवणु आहे त ट्रैक्टर फुर केस में जांच लाइ चढ़ाई करे जवाबदार गिरफ़्तार कया। बिरोही बिरादरी जे माण्हुनि हंगामो करे गिरफ़्तार माण्हू छॾाइण बाद भॼाए विया। जवाबदारनि जी गिरफ़्तारी लाइ कार्रवाई जारी रहंदी।